आवाज मत होते नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन। दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैन मिन उरबि व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमी कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का गले में तोक डालो मेरे आका की गुलामी का। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। सुभान अल्लाह। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया मेहर जे ज़ेरे एहतिमाम अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल जलसा हुर्मत यो भी चौंदम जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत जे इनकाते मां तमाम मेहर वारन के दिल जी गहराइयों सां मुबारक ऐं ख़ुसूसन मौली साहब अली हसन हुसैनी के भी दिल जी गहराइयों सां मुबारक थो रहियां। सालन खां वठी बज़ाहिरन मुर्शिदन करीमन जे पर्दे में अचण खां बाद त मौली साहब जन जी कोशिश हुई त मेहड़ में हिकिड़ो अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल
इज्तिमा जो इनकाद क्यों अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तो वो हिन वक्त मेहर जी सरजमीन ते जारी ऐं सारी आहे तो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तो महफिल में खामोशी भी तमाम घणी खामोशन जा किस्म हुंदान एक खामोशी हुंदी आ मायूसी वारी परेशानी वारी एक उहा खामोशी हुंदी आ त दिल में खामोशी हुंदी आ दिल में सुकून कल्ब हुंदो आ दिल में राहत हुंदी आ त जण ज़ाहिरन त असां मेहर जी सरजमीन मेहर जे ईदगाह में वेठा हूं पर अहले मोहब्बत वारो त अकीद के मजबूत रखो मुझो त मजबूत अकीदो आ त बज़ाहिरन त हजरत किबला बाबा साईं स्टेज मुबारक दे जलवा अफरोजन पर खुदा जो कसम आ मुर्शिद करीमन जो जलवो भी नजर अची रहो जो अहले मोहब्बत वारन जी महफिल आ अहले मोहब्बत वारन जो इज्तिमा वा अहले जिक्र वारन जो इज्तिमा वा मोहम्मद अरबी वारन जो इज्तिमा वा मुर्शिदन करीमन जो फैज़ तमाम घणो वसिया स्टेज वारन ते नजर पई थी त स्टेज वारन मा मुझे मुर्शिद करीम कंबर वारन जो नूर नजर थो सुभान सुभान सोहणियों दस्तारियों सोहना चेहरा सोहणियों सुहारियों मोहम्मदी रंग में रंगियल अजो नौजवान कुराड़ा नंढा वड्डा स्टेज ते वेठल आहिनि पंडाल में वेठल त पक जान त मुर्शिद करीम जी नजर कंबर शरीफ का पहुंची रही असां तव्हां जो इहो अकीदो आहे असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारा मुर्शिद कामिल अकमल वारा जॾहिं कंहिं बि महफ़िल मीलाद जो या कंहिं जलसे जो इनकाद कंदा आहियूं त असां जो अकीदो हूंदो आहे त मज़बूत अकीदो हूंदो आहे त असां त महफ़िल मीलाद जो इनकाद कयूं था पर सरकार मदीना शहनशाह मदीना लजपाल नबी पंहिंजा कुर्ब जा कदम ज़रूर खणी तशरीफ़ फरमा थींदा जड़ी तरह को आशिक तो फरमाए ना यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम कंबर वारे जा गुलाम त हिनन जे घरन में त हिनन जे मस्जिदन में हिनन जे जलसन में असां तव्हां जे जलसन में असां तव्हां जे इज्तिमान में दिलबर नबी नहीं दा त काजे इज्तिमा में ईंदा त पक जान त गुंबद खदरा मा असां तव्हां जे दिलबर नबी जी नजर हिक गुलाम ते पहुची रही त हाणे उन सब के याद कयो त एड़ो त पचायो जो अजो असा जो आवाज रूहानी तौर ए जेके लाउड स्पीकर इनन जरिए न त रूहानी तौर पूरे मेहड़ में पहुंचे त हाने उन सबक के पचायो जेको सबक असा तवा के पंजे कामिल अकमल मुर्शिदन कईमन सिखारियो जेको सबक असा तवा के पंजे कामिल अकमल मुर्शिदन दिनो वो केड़ो सबक बाबा से बुलंद जिक्र करे चओ अल्लाह हथन के परचम बनायो सब तारीफों अल्लाह ताला जला ऐन जेको खालिक हो मालिक है अल्लाह ही माबूद है अल्लाह ही मकसूद है अल्लाह वहदहु ला शरीक अल्लाह ताला सा को भी शरीक ना
असां अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन कामिल अकमल मुर्शिद वारन जो अकीदो आ अल्लाह बाबा से बोलन जो अल्लाह जो वहदहु बाबा से बोलन जो अल्लाह वहदहु ला शरीका है जो अल्लाह ही माबूदा है अल्लाह ही मक़सूदा है अल्लाह ताला जी कुदरत ताकत बेमिसल बेमिसाल है। घणा चवंदा आहिनि त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन जंहिंजा मुर्शिद कामिल अकमल उन्हनि में शिरक दिल जा अंधा अकुल जा अंधा तो में अल्लाह तबारक व तआला उहे अखियूं न ॾिनियूं जो अहले ज़िक्र वारन कामिल अकमल मुर्शिद वारन खे तूं सुञाणे सघे समझी सघे दिल जा अंधा याद रख जै दिल ते जै सीने ते जै दिल ते कहीं कामिल अकमल मुर्शिद करीम जी आंगुर लगल हुंदिया त न उन दिल में शिरक हुंदो आ न उन दिल में बिदअत हुंदी अगर शिरक बिदअत हुंदियूं भी आहिनि जने कामिल अकमल मुर्शिद करीम जी नूरानी उंगली मुबारक रखंदो आ उंगली मुबारक रखण शिरक ऐं बिदअत खत्म थी वेंदी उन दिल में हक अल्लाह जी सच्ची तौहीद पैदा थी वेंदी। कामिल अकमल सच्चो मुर्शिद कामिल अकमल त असां तव्हां जा उहे कामिल अकमल मुर्शिद करीमन जन सबन न हज़ारन न लखन न करोड़न मुर्दा दिलन खे अगर हिन दजाली दौर में जिंदा करे ॾेखारियो मुर्शिद करीम कमर वारी जिंदा करे ॾेखारियो ये नाहे हिकड़ा पीर हजरात अहरा जेके शहरन में वनी अवामुन नास के फैज़ दी और मुर्शिद करीम कमर वारे ने अल्लाह तबारक व तआला वो खूबी रखी वो शान अता फरमायो बज़ाहिर मुर्शिद करीम कमर वारा हयात हुदा तो उन शहर में तशरीफ फरमान नथीला हुआ बज़ाहिर कमर शरीफ में हुदा पर असान जो जने उन शहरन में वञण थींदो हो ये महसूस थींदो त मुर्शिद करीम हिन शहर में अची चुका है त हाणे भी त जादे वञूं था ईअं महसूस थो थिए त ॼण मुर्शिदन करीमन जा नूरानी कदम मुबारक हिन शहर में लॻा मुर्शिद करीम जा नूरानी कदम मुबारक हिन ॻोठ में लॻा इहो अल्लाह जे कामिल अकमल वली जो शान इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी जंहिंजे सरकार फरमान था अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है इज़ा ज़ुकिर अल्लाह सरकार फरमान था अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है जंहिंजे नूरानी चेहरे अनवर ते नजर पवण सां खुद दिल है ज़बान में आवाज निकरे आवाज जारी है अल्लाह जो कामिल अकमल वली है या खूबी अगर न दजाली दौर में अल्लाह तबारक व तआला रखिया है मुर्शिद करीम कब्र वाले में रखिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह छोजो मां बे कंहिंजी ज़मानत नथो ॾेई सघां मां ज़मानत ॾींदम त ख़ुदा जो कसम पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम कमर वारे जी ज़मानत ॾींदम मां छा ज़मानत ॾियां पर ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम कमर वारे जी शान जी शायदि ॾींदा त फ़रिश्ता भी ॾींदा आहे नहीं अल्हम्दुलिल्लाह ए हुसैनियो असां ॾाढा खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में हिन यजीदी दौर में असां तव्हां खे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे बाबा चवंदा आहिनि फिलाणे हाकिम जी फिलाणे वज़ीर आज़म जी हुकूमत मां चवंदो आहियां त उन जी हुकूमत अॼु आहे सुभाणे न हूंदी पर अल्लाह जा कामिल अकमल वली उहे आहिनि पीराने पीर दस्तगीर दाता लाहौरी पीर मेहर अली साईं लाल शहबाज कलंदर अब्दुल्ला शाह गाजी पीर मिठा साईं मुर्शिद करीम कमर वाला जेके मोहम्मद अरबी जे नज़र निगाहुन जा नवाज़िल उन्हनि जी हुकूमत अॼु भी आहे सुभाणे भी हूंदी त कब्र में भी हूंदी कब्र जे निकिरण वक्त भी मुर्शिद कामिल अकमल
जी हुकूमत होंदी महशर जे मैदान में भी मुर्शिद कामिल जी हुकूमत होंदी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन हिन वक्त अल्हम्दुलिल्लाह अवाम तमाम घणो पर जज्बो घटा त हाणे सबक के जिक्र वारी ज़रब के एड़ो त हणो छो जो असा सादा मुर्शिदन करीमन जा गुलाम असा के हथियारन जी खबर ना है असा के हथियार मुर्शिद करीमन एड़ो अता फरमायो आ फरमाइंदान त जने शैतान तवा जे सामो अचे जने शैतान जो हमलो थे तमा के एड़ो हथियार थोड़ा तीर थोड़ा तलवार थोड़ा कलेशन थोड़ा बंदूक थोड़ा शैतान आते हमलो करना चाहे जिक्र अल्लाह जिक्र वारी ज़रब हणो अल्लाह अल्लाह कदऊ शैतान भजी भी बाबा दे बोलन छो अल्लाह 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 मुर्शिद करीम फरमाइंदा जने शैतान तवा जे सामो अचे त जिक्र जी ज़रब हणो अल्लाह अल्लाह कयो त शैतान भजी विंदो पर इहो भी सेखारियो थो त जने गुस्ताख रसूल अवा जे सामो अचे जने दिलबर नबी जो लजपाल नबी जो मदीने वाले साईं जो गुस्ताख अवा जे सामो अचे तवा छा कयो तीर तलवार न खणो कलेशन बंदूक न खणो तवा जो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातो अस्सलाम अलैका या सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जमदऊ गुस्सा के रसूल भजी पर हुसैनियो असा के चमन जी जरूरत ना है पर खुदा जो कसम आ जाए असा जो बाजार मा शहर मा गलियां मा गुजर थो थे तेरे हुनन गुस्ताखन हुनन मुल्लन बियो नंबर मुल्लन जी जरे नजर हुसैनी फकीरन से पड़े थी चमन था बाबा हाने असा के बियो रस्तो वठण घुरजे अचे वठो मुर्शिद करीम कंबर वाले जो गुलाम अचे वठो अजा यो असा तवा जो कमाल ना है यो कमाल आहे त मुझे मुर्शिद करीम कंबर वाले जो कमाल आहे बेशक हर कहीं अल्लाह तबारक व तआला पंजा पीर बख्शे दे पर अदा हुसैनी परे का पधरा परे का निर्वार त हुसैनी फकीर दे जरे नजर पवंदी मौजूद हला जरे हुसैनी फकीर दे नजर पवंदी त हुसैनी फकीर रखे सुहणे करीम मुर्शिद कंबर वारे एड़ो त रंग में रंगे छड़ियो हुसैनी जमात में के एड़ा भी है जन्मा मुहम्मदी रंग भी आहे जन्मे सिद्दीकी रंग भी आहे जन्मे फारूकी रंग भी आहे जन्मे उस्मानी रंग भी आहे जन्मे हैदरी रंग भी आहे जन्मे हसनी रंग भी आहे जन्मे हुसैनी रंग भी आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन अल्हम्दुलिल्लाह है महफिल में इज्तिमा में हजार आशिका मौजूद हैं ॾिसो कहमा सिद्दीक वारो रंग सिद्दीक सचो गुलाम कहमा फारूक वारो रंग नजर ईंदे कहमा उस्मान वारो रंग नजर ईंदे कहमा मौला अली मुश्किल कुशा वारो रंग नजर ईंदे त कहमा इमाम हसन वारो रंग नजर ईंदे त कहमा इमाम हुसैन अली मकाम वारो रंग नजर ईंदे हो अंधो मुलो चवंदो त सैयद छातो जाए सैयद शिरक तो करे अरे अंधा शिरक मा नथो कया इनन गुलाम मोहम्मद अरबी जे गुलाम मोहम्मद अरबी जो रंग नजर कह जो रंग नजर सुभान अल्लाह मोहम्मद अरबी जे गुलाम सिद्दीक जो रंग फारूक जो रंग उस्मान जो रंग मौला अली जो रंग इमाम हसन इमाम हुसैन जो रंग नजर दो कह जो रंग नजर दो ये को कायद लीडर हुदो दुनिया जो कायद हुदो उन जा शारदा उन जा चेला चाहिदा मुझे कायद जो रंग मुमा नजर
नजर अचे पर याद रखो वो कायदो अज आहे सुभाणे न हूंदो जेको मोहम्मद अरबी जे नजर जो नवाज़ियल कायदो जन माण्हुनि खे पैसनि सां ख़रीद लाहे कयो जन पंहिंजी निगाह नजर सां ये गुनाहगारनि खे ख़रीद कयो आहे उन्हनि मां मोहम्मद अरबी जो रंग नजर न ईंदो त कजो रंग सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त सभिनी मां मोहम्मद अरबी जो रंग नजर अची रहियो आहे मोहम्मद अरबी जी खुशबू अची रही है बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के ही भी असां जो अकीदो आहे अल्लाह जी तौहीद भी असां में आहे त दिलबर नबी जो इश्क मोहब्बत भी असां सुनन या रसूल अल्लाह चवण वारन बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जत अज़मत बयन बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाए वदे शान सां वदी अज़मत सां इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे असा अहले सुन्नत जमात जो ही अकीदो आ तो दिलबर नबी के अल्लाह तबारक व तआला इतरो त शान इतरो त अज़मत इतरा त कमालात अता फरमाया है जो असा तवा जा दिलबर लजपाल मदीने वारा फरशद आहन असा उन जा गुलाम फरशद तो उन्हनि जो एतिरो शान जेतिरो अर्श ऐं फर्श में फ़र्क़ आहे दिलबर नबी अर्श ते आहिनि त असां उन्हनि जा ग़ुलाम उन्हनि जे क़दमनि में फर्श ते त शार्ज़ कम त बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा त असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा पंहिंजे लजपाल नबी गणे दुरूद नाहियूं गणे दुरूद नाहियूं पढ़ंदा छो जो असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा पंहिंजे दिलबर नबी एतिरी त मोहब्बत कंदाऊं बेइंतिहा एतिरी त मोहब्बत कंदाऊं जॾहिं दिलबर नबी जे सदके अल्लाह तबारक व तआला असां सुन्नन या रसूल अल्लाह चवण वारनि खे गणे नाहे ॾिनो त पोइ पंहिंजे दिलबर नबी ते गणे दुरूद सलाम नाहियूं पढ़ंदा असा सुन्नी मुर्शिद कामिल अकमल वारा सुमदाऊं बिकनाऊं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल उथनाऊं बिकनाऊं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तो घुमनाऊं तो ज़बान ते दुरूद हूंदो बाजार में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो शहर में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो मस्जिद में हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो मिंबर ते हूंदाऊं तो ज़बान में दुरूद हूंदो अज़ान खां पहिरियां भी दुरूद अज़ान खां बाद में भी दुरूद दुआ खां पहिरियां भी दुरूद दुआ खां बाद में भी दुरूद दुनिया जे कहिड़े भी कोने में हूंदाऊं असां सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा ज़बान में दुरूद हूंदो त असां जो ही मज़बूत अकीदो जंहिंजी ज़बान में हर वक्त दुरूद सलाम त आखिरी टाइम में भी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ज़बान में कलमा हूंदो दिल ऐं ज़बान में दुरूद जारी थींदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जॾहिं दुनिया खे छॾींदासीं दुरूद पढ़ी पोइ छॾींदासीं जॾहिं दुरूद पढ़ी छॾींदासीं त इहो आशिक़ जे लाइ मोमिन जे लाइ मुर्शिद कामिल अकमल वारे जे लाइ इहो मौत नाहे पंहिंजे महबूबन करीमन सां मुलाक़ात
गंदा कीड़ा हिंदा 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 जेके अल्लाह जी तौहीद जी दावा कन था शरीयत सुन्नत जी दावा था कन था पर उन्हनि जी दिलनि में दिलबर नबी सां अहिड़ो बुग़्ज़ा उहे अहिड़ा गुस्ताख़ जेके दिलबर नबी जे शान अज़मत मौजज़नि जा के इनकारी के मुख्तार कुल जा इनकारी के इल्म गैब जा इनकारी के हाज़िर नाज़िर जा इनकारी के अहल बैत जे शान जा इनकारी के सहाबा जे शान जा इनकारी के औलिया कामिलीन सालिहीन सादिकीन अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे शान जा इनकारी पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम दिलबर नबी सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे बचन सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे साहबन सां भी सच्ची मोहब्बत रखन था दिलबर नबी जे उम्मत जे कामिल अकमल वलियन सां भी सच्ची मोहब्बत रखन था सुभान अल्लाह ओ जो असां हिकड़ा अहिड़ा आहिनि जेके असां हुसैनी जमायत ते इल्ज़ाम हणन था पहिरियां हुननि जो इल्ज़ाम हुयो त बाबा हुसैनी जमात में नारे तहक़ीक़ आहे न त नारे तहक़ीक़ हुसैनी जमात नारे तहक़ीक़ न हणंदा अरे अंधा अकुल जा अंधा दिल जा अंधा अगर तोखे सिद्दीक़ जी सदाकत फारूक जी अदालत उस्मान जी सखावत मौला मौली जी शुजाअत इन्हनि चार यार जी अगर सीरत तोखे ॾिसणी आहे त हुसैनी जमात जी त हिकड़ा अहिड़ा आहिनि जेके चवन था हुसैनी जमात वारा पीरान पीर दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी अब्दुल कादिर जीलानी जे शान के नथा अंधा कन खोले बुध असां जो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो जेतिरियूं असां पीरान पीर दस्तगीर जी यारी शरीफ जो इनकाद असां नक्शबंदी हुसैनी मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम यारी जो इनकाद कंदा आहियूं शायद एतिरो तू न करे सघंदो हूंदे त याद रखो इल्ज़ाम हणण वारा त सिलसिलो असांजो नक्शबंदी आहे उहो सिलसिलो आहे हिन सिलसिले ते सिलसिले जा इमाम अबू बकर सिद्दीक़ आहिनि वो सिलसिलो हिन सिलसिले ते दिलबर नबी जो फैज़ आहे हिन सिलसिले ते अबू बकर जी नज़रत आहे पर हिन सिलसिले ते हेॾो अबू बकर सिद्दीक़ जी नज़र आहे वरी हेॾो ॾिसूं था मुर्शिद करीम आले रसूल औलाद अली हेॾो मौला अली मुश्किल कुशा जी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन जेतिरो तू इल्ज़ाम हणण वारा जेतिरो तू यारी वारे जे नाले जे माण्हुनि को पट्टी नो खाईंदो आ त अल्हम्दुलिल्लाह असां नक्शबंदन खे मुर्शिद करीम कंबर वारे जे गुलामन खे अल्लाह तबारक व तआला एतिरी ताक़त ॾिनी आ जो असां नक्शबंदी एतिरो यारी वारे जे नाले जे माण्हुनि खे खाराईंदा प्यारीदा आहे न तम मसलक मजहब गंदो न हूंदो आहे किरदार गंदो हूंदो आहे चारई सिलसिला सच्चा चारई सिलसिला सच्चा से दिल सां ॻाल्हि त चारई सिलसिला सच्चा चिश्ती सिलसिलो सच्चो सोरवर्दी सिलसिलो सच्चो कादरी सिलसिलो सच्चो नक्शबंदी सिलसिलो सच्चो जंहिंजो कामिल अमल मुर्शिद आहे उहो सच्चो आहे उन जी जमात सच्ची आहे अल्हम्दुलिल्लाह असां जो नक्शबंदी सिलसिलो त असां जा उहे कामिल अकमल मुर्शिद आहिनि जेके भी मुर्शिद करीम जी बारगाह में ईंदा दरबार ते ईंदा पंहिंजा जान अगर पराया ईंदा त उहे भी झोलियूं भरे पोइ मोटंदा
सैयद माना सखी सैयद जी घणी माना जब इमाम हुसैन आली मकाम ते नजर पई थी जने करबला वारन सैयदन आले रसूल औलाद अली दिलबर नबी जे बचन ते नजर पई थी वो चवणो पवंदो त सैयद सरदार आहे सैयद माना सखी सैयद माना शुजाअत वारो सैयद माना बहादुर सैयद माना मुर्दबार सैयद माना पराए के पंहिंजो करण वारो सैयद माना दुश्मन के भाकड़ पाण वारो ये सब खूबियों अगर अल्लाह तबारक व तआला अगर इन दौर में इमाम हुसैन आली मकाम वारी खूबियों मौला अली मुश्किल कुशा वारी खूबियों दिलबर नबी वारी खूबियों पंहिंजे नाने नबी जे नक्शे कदम से हलंदे मुर्शिद करीमन दुनिया वारन खे पैगाम ॾिनो उहा दुनिया वारन खे सदाकत ॾेखारियो पंहिंजे नाने नबी उहा दुनिया वारन खे ॾेखारियो नाने नबी उहा सखावत ॾेखारियो पंहिंजे नाने नबी उहा शुजाअत ॾेखारियो पंहिंजे नाने नबी जी दुनिया वारनि ॾिठो अगर मोहम्मद अरबी जो नूर ॾिसणो आहे मोहम्मद अरबी जो नूर ॾिसणो आहे त मुर्शिद करीम कब्र वारे खे आहे नहीं तो जेड़ी तरह आला हजरत जो अकीदो त आला हजरत फरमाए या रसूल अल्लाह तमा त नूर आहे या रसूल अल्लाह अमा त नूरुन आला नूर आहे या रसूल अल्लाह आला हजरत जो अकीदो मुल्लू बुध ए अहल बेसा बुग़्ज़ रखण वारा बुध आला हजरत जो ही अकीदो या रसूल अल्लाह अमा त नूर आहे वाला अली त नूर आहे अमा खातून जन्नत नूर आहे हसनैन करीमैन नूर आहे आला हजरत फरमाए सरकार जी बारगाह में अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरी नस्ल पाक में है बच्चा नूर का तू है ऐने नूर या रसूल अल्लाह तेरा सब घराना नूर का आला हजरत जो ही अकीदो बाबा से बोलन तगौसुल ज़मान इमाम अहले सुन्नत अजकल मां बे के इमाम अहले सुन्नत नथो समझो तो सही माना में अगर इमाम अहले सुन्नत वारो हक अदा करे ॾेखारियो मुर्शिद करीम कमर वारी हक अदा करे तो सरकार फरमान था औलिया अल्लाह के अल्लाह जे कामिल अकमल वलियन के मुर्दा न चो सरकार फरमान था अल्लाह जा कामिल अकमल वलिय मुझे उम्मत जा कामिल अकमल वलिय पाजी मज़ारुन में जिंदा अल्लाह जा कामिल अकमल वली पांजी मज़ारुन में बाबा दे बोलन जो अल्लाह जा कामिल अकमल वली पांजी मज़ारुन में जिंदा है दाता लाहौरी पांजी मज़ार में जिंदा है अब्दुल्ला शाह गाजी पांजी मज़ार में जिंदा है पीरान पीर दस्तगीर पांजी मज़ार में जिंदा है पीर मिठा साईं पांजी मज़ार में जिंदा है मुर्शिद करीम कमर वाला पांजी मज़ार अनवर में जिंदा है तेरे अल्लाह जो कामिल अकमल वली मुर्शिद करीम कमर वारो जी मज़ार में जिंदा आहे त जिंदा जेको हूंदो आहे त उहो पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसंदो बि आहे त पंहिंजे ग़ुलामनि जा अल्लाह जी अता सां आवाज़ ॿुधंदो बि आहे त पंहिंजी ग़ुलामनि जूं झोलियूं अल्लाह जी अता सां भरीदो फरमान था एक घर का अल्लाह जा कामिल अकमल वली पर्दे में अचण खां बाद एक घर खां बे घर जे तरफ मुंतकिल थींदा एक घर खां बे घर जे तरफ मुंतकिल थींदा उहे अल्लाह जा कामिल अकमल वली जंजे मथा मां अल्लाह जा इनाम है त अल्लाह ताला फरमाए थो जेके अल्लाह जे इनामन जा मालिक आहिनि उहे सच्ची ताबेदारी करण वारा उहे सच्ची ताबेदारी करण वारा नबियन सां गॾु हूंदा उहे सच्ची ताबेदारी करण वारा सिद्दीक़न सां गॾु हूंदा उहे सच्ची ताबेदारी करण वारा शहीदन सां गॾु हूंदा उहे सच्ची ताबेदारी करण वारा
अल्लाह जे नेक बानन अल्लाह जे साले बानन पंजे कामिल अकमल मुर्शिद करीमन साहिय कद हुदा अगते अल्लाह ताला फरमाए थो व हसना उलाइका रफीका त अल्लाह ताला फरमाए थो हे केडा न सोना रफीका केडा न सोना रफीका यानी जय आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही शरीयत सुन्नत मुतहरा ते पाबंदी कई तो वो क़यामत जे ॾींहुं नबियन सां गॾु हूंदो सिद्दीक़न सां गॾु हूंदो शहीदन सां गॾु हूंदो वो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर फरमान ते सही अमल करण वारे जा क़यामत जे ॾींहुं हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी उन आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर फरमान ते अमल करण वारे जा क़यामत जे ॾींहुं हथ हूंदा ऐं पाक दामन पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी त हिन आयत करीमा जो शान नुज़ूल ही आहे त हिक दफ़े हज़रत सोबान दिलबर नबी जो सच्चो गुलाम त अल्हम्दुलिल्लाह जेके भी हिन मैदान में वेठा हिन पिंडाल में वेठा मां त ईअं चवां थो त अॼु उन्हनि मां हज़रत सोबान जी खुशबू अची रही त उहो इश्क हज़रत सोबान वारो तव्हां मां नज़र अची रहियो त हज़रत सोबान मस्जिद नबी में आका अलैहिस्सलाम जी ज़ियारत जे फिराक में वेही जुदाई में वेही रोई रहो त आका अलैहिस्सलाम जल्व अफरोज थिया त सरकार जी नज़र पंहिंजे प्यारे गुलाम सोबान ते पई सोबान रोई रहो जॾहिं नज़र दिलबर नबी जी हज़रत सोबान ते पई त सरकार फरमायो ए मुंहिंजा प्यारा सोबान तोखे केड़ी गाल परेशान कयो तोखे केड़े गम सतायो तोखे केड़े गम तड़पायो तवज्जो तो हजरत सोबान अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अबू अम्मा ते कुर्बान मुखे अवा सा बे इंतहा मोहब्बत है या रसूल अल्लाह अवा सा बे इंतहा मोहब्बत कंदो आहियां अवा जी ज़ियारत खां बगैर एक पल भी न थो रही सगा सोबान अर्ज़ को या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा का बगैर एक पल भी पर न थो रही साहबा जो अकीदो बुधो साहबा जी मोहब्बत बुधो तो साहबा कराम पंहिंजे दिलबर नबी सां केतिरी मोहब्बत कंदा एक पल भी परे दिलबर नबी खां बर्दाश्त न कंदा जने सोबान अर्ज कयो या रसूल अल्लाह एक पल भी अवा खां परे नथो रही सगा त या रसूल अल्लाह फिक्र परेशानी इन गाल जी आहे या रसूल अल्लाह अवा क़यामत जेडी बुलंद दरजात बुलंद मकाम ते फाज़ हुदो या रसूल अल्लाह अवा जे सदके जन्नत मिलंदी पर खबर न आहे या रसूल अल्लाह मां अलाए काथे हुदा बसाए पांचे प्यारे बचड़े जी हवाले करे वया ये समझो करीम अंबर वाला पांचे प्यारे बचड़े में बेशक जने अदा ये समझंदे न खुदा जो कसम मां तोखे लिखी दिया पन्ने ते लिखी दिया त पो इंशाअल्लाह काथे भी हुंदे सदकण जी जरूरत ही न हुंदई खुदा जो कसम मुर्शिद करीम तो साईं कद हुदा तू मुर्शिदन करीम जे ठाकुर में आमीन गाल हुंदिया निस्बती अल्हम्दुलिल्लाह ताबेदारी आहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत आहे सीरत आहे नमाज रोज़ा हज ज़कात सब खैर सब कुछ पर मोहब्बत जी दावा तने सच्ची आहे जने गैरत जने गैरत दिलबर नबी चार्ज क्यों तू केतरी भी असा मोहब्बत जी कोई भी दावा करे दिलबर सां हेतरी मोहब्बत तो कया हेतरा महफिल मिला जो इनकार तो कया अदा तू दलील दे न दिलबर नबी जी नामूस ते मसलो तो थे दिलबर नबी जी खत्म नबूवत ते मसलो